सियारे जी मुंद हुजे उनमें मच कचेरी न हुजे इहो मुमकिन ही न आहे। हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में कल्चर खाते पारां मच कचेरी मुनक़िद कई वई, जंहिंमें सखावत खाते जे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार शाह समेत मुख़्तलिफ़ अदीबनि, दानिशवरनि, सानियावंदनि, सिविल सोसाइटी, शाइरनि, सुघड़नि, वकीलनि, नौजवाननि ऐं फैमिलीज़ वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। असां सिंध जो सॉफ्ट इमेज दुनिया आॾो आणणु चाहियूं था ऐं पूरी सिंध में अहिड़ियूं मच कचेरियूं मुनक़िद कंदासीं। त ॾाढो सुठो कमु कयो आहे तव्हां, ऐं इहो ख़तमु बंदि न थियणु खपे, इन जी शुरूआति आहे ऐं इहो हाणे हर दफ़े तव्हां कयो। तव्हां ॻोठ जी मच कचेरी जेका ॻोठ में ख़तमु थी वई, दफ़न थी वई, उनखे तव्हां नौजवान खे हिते इकठो कयो आहे। सभ खां जेका सुठी शइ आहे उहो त हिते जेको माहौल आहे, तव्हां पाण ॾिसो उन पासे जेंट्स वेठा आहिनि, फीमेल, हिकिड़ो रिलैक्स माहौल आहे। ऐं सम्झां थी हिकिड़ो माहौल इन्हनि सुठो फराहम कयो आहे ऐं मच कचेरी जी रवायत खे जेको बहाल कयो आहे हैदराबाद में, बहितरीन कमु ऐं सराहियां थी ऐं इन्हनि खे मुबारकबाद ॾियां। तो सिंध की तहज़ीब ऐं सकाफ़त 7000 साल क़दीम आहे ऐं उन सकाफ़त जा केतिरा रंग आहिनि। सदियूं साल, 500 साल, 1000 साल अॻु माण्हू जेके आहिनि ख़ासि तरह सियारे में मच ॿारे कचेरियूं कंदा हुआ, उनमें लोक संगीत राग ॻाईंदा हुआ ऐं इहो सिलसिलो जेको आहे हलंदो अचे। पर वक़्त सां गॾु छाकाणि त हाणे माण्हुनि जूं मसूलियतूं वधी वियूं आहिनि त मच कचेरीअ खे ज़िंदा रखण लाइ हीउ हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे। सकाफ़त खाते पारां ही तमामु अहम मच कचेरी रखी वई आहे, जंहिंमें जेके असां सभई जनरेशन्स आहिनि, नौजवान खां वठी वॾी जेका सीनियर जनरेशन आहे उहे सभु शरीक आहिनि ऐं हिन में जेके असांजा रिवायती साज़ आहिनि, रिवायती फ़न आहे, उनखे पेश कयो वियो आहे ऐं इन सां असांजो जेको रिवायती फ़न या असांजे रिवायती साज़ आहिनि या फ़नकार आहिनि उहे नौजवान नस्ल ॾांहुं मुंतक़िल करण में मदद मिलंदी। त सकाफ़त खाते पारां ही प्रोग्राम मुनक़िद करणु ऐं उनमें सभई उनमें नड़ बैत बि आहिनि ऐं उनमें तानतो सुरंदो बि आहे, तंबूरो बि आहे ऐं ख़ासि तौर ते जेको असांजो बोर्डिंडो आहे, जेको सिंध जो हिकिड़ो इंस्ट्रूमेंट सम्झी यूनेस्को रिकॉग्नाइज़ कयो आहे, उनजो फ़न पेश कयो वियो आहे। उन सां गॾो गॾु ज़ाहिर सैफ समय जो ऐं मॉडर्न म्यूज़िक बि आहे ऐं तव्हां सम्झो सकाफ़त खाते खे मुबारकबाद हुजे जंहिं हेॾो सुठो प्रोग्राम ऑर्गनाइज़ कयो आहे। पाण ही जेके प्रोग्राम आहिनि जेके ही थियनि पिया कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां कया पिया वञनि, इहे पंहिंजे ॿराड़ियुनि में आम तौर ते थींदा रहिया आहिनि, पर हिननि खे हिते शहरनि में मुतारिफ़ कराइणु, असांजे नए नसुल जे अॻियां इहे पेश करणु चंग आहे, बोड़ींडो आहे, ही जेके असांजा ही अनमोल फ़नकार वेठा आहिनि जेके गुज़ारतूं पिया ॾियनि। हाँ, त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि असांजे नए नसुल खे सिखणु सम्झण लाइ तमामु ज़रूरी आहे। ही जेका सकाफ़त खाते जे तरफ़ां मच कचेरी रखी वई आहे इहा थियणु घुरिजे। ॾिसो ही मच कचेरी जेका आहे सा हिकिड़ी नई शइ न आहे, असांजे अबनि ॾाॾनि बि हिनखे जेको आहे सो फॉलो कयो, रखियो ॻोठनि में, ॿहिराड़ियुनि में, पर शहर में जेको ॿार ॼमियो आहे उनखे हिन शइ जो एतिरो अंदाज़ो न हुयो, ख़बर न हुई मच कचेरी छा हूंदी आहे, सुघड़ छा हूंदा आहिनि। त जेको शहर जे ॿार जे लाइ सकाफ़त खाते त हैदराबाद में मुनक़िद कयो आहे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम सिंध म्यूज़ियम में, सो तमामु बहितरीनु आहे। ॿारनि खे हिकिड़ी सुठी ॼाण मिलंदी त हीउ हिकिड़ो कल्चर असांजो जेको रिच कल्चर रहियो आहे उनखे हिकिड़ो रिवाइवल जी हिकिड़ी हथी ॾियारी पे वञे। इहा जेका अॼु मच कचेरी अॼु रखी वई आहे ऐं मां सम्झां थी शहर जे अंदरि नौजवाननि लाइ ॾाढी सुठी शइ आहे, छो त ॻोठनि में उताकुनि में त थिए थो, पर मच कचेरी हिते नथी थिएसि। जेका सुघड़नि जी कचेरी आहे जेका थींदी हुई ॻोठनि जे अंदरि, उहा नौजवाननि खे या असां ॼणनि असांजी जनरेशन खे न आहे ख़बर। जॾहिं कल्चर डिपार्टमेंट अहिड़ा तारीख़ी ऐं हिस्ट्री सां रिलेटेड इवेंट्स ऑर्गनाइज़ कनि था त असां नौजवाननि खे ख़बर पए थी असांजी सिंधी सकाफ़त जी, सिंधी जेके मौसीक़ी थींदी आहे या सिंधी इंस्ट्रूमेंट्स अॼु प्ले कया विया। त आउं सम्झां थी इहो ॾाढो सुठो इवेंट आहे, अहिड़ा इवेंट्स थियणु खपनि ऐं इन मां नौजवान जेके आहिनि पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजे म्यूज़िक सां, पंहिंजी मौसीक़ी सां कनेक्ट थियनि था। या तव्हांखे ख़बर आहे जॾहिं PTV हलंदो तॾहिं असां TV ते ॾिसंदा हुआसीं मच कचेरियूं हलंदियूं जंहिंमें शाह जा बेत हलंदा हुआ। असांजी सिंध जी हर सकाफ़त मां जेकॾहिं राग रंग हुजे या शाइरी हुजनि सो असां उहे ॾिसंदा हुआसीं। इन खां पोइ इहे चीज़ूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। हींअर इहा सिंध गवर्नमेंट ॾाढो सुठो क़दम रखी ऐं हीअ मच कचेरी न आहे, हीअ असांजो सिंध जी सकाफ़त आहे, हीअ असांजो सिंध जो प्यार आहे जंहिंमें सिर्फ़ु सिंधी
वरी न असांजी सिंध में रहण वारा हर कम्यूनिटी माण्हू हिते अची पंहिंजे उन ॾुखनि सुखनि सां उन दोस्तनि सां छो त अॼुकल्ह दौर अहिड़ो आहे जेको केरु कंहिंसां मिली नथो अचे इन मच कचेरी बहाने असीं सभु गॾु थी असां पंहिंजे उन रीतियुनि रवाजनि जो असां उहो ज़िक्र आम करे असीं उन मौसीक़ी हुजे या शाइरी हुजे या किताबनि जा मुताला हुजनि असीं उन्हनि सभिनि खे हिक ॿिए सां वंडींदे ख़ुशी महसूस थी आहे ऐं जसू हुजे इहो गवर्नमेंट सिंध वारनि खे साईं सरदार शाह खे जेको हिन एॾो वॾो क़दम खयो आहे इंशाअल्लाह ॾिसो कोन पिया त इन प्रोग्राम में नंढनि खां वठी औरतूं असांजा यंग जनरेशन बेसिकली हिते अची करे इन मच कचेरी खे वरी बि वधाइनि पिया त इहो सिस्टम हमेशह बहितरीन हूंदो ऐं मच कचेरी में मौजूद सुगरन डोर बेत ऐं गुजारतू ॿुधाए ख़ूब दाद हासिल कयो। टंडे जाम में पखी कन था लातियूं टंडे जाम में चढ़ी कोस्टर में ज़रई वट अची के झातियूं थे पातियूं टंडे जाम में ओ सितारा बि सुडकी लंघनि था जितां पाए चंड झातियूं टंडे जाम में हलन बिरह पातियूं टंडे जाम में भले जाम शोरा माण्हू तुंहिंजा घोरा अखियूं कई थियूं आतियूं टंडे जाम में हलन बिरह पातियूं टंडे जाम में मुख्तलिफ फनकारनि पंहिंजी सुरीली आवाज़ में ख़ूबसूरत शायरी ॻाए वाह वाह कराई। सिंध जी तारीख़ हज़ार साल पुरानी आहे। अहिड़ियूं मच कचरियूं ऐं सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद थियणु घुरिजनि त जीअं नौजवाननि खे ख़बर पए त असां कहिड़े कल्चर जा अमीन आहियूं। कैमरामैन एजाज़ कुसो सां गॾु सलीम मल्हा, मेरान टीवी न्यूज़, हैदराबाद।